ॿिए पासे अव्हांखे ठटे मां ख़बर ईंदासीं। जुंगशाही वेझो वाटर सप्लाई जी स्कीम जी खोटाई दौरान क्रेन हेठां अची पीरसन फौत थी वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर बाबति ठटे मां, जिते जुंगशाही वेझो वाटर सप्लाई जी स्कीम जी खोटाई दौरान क्रेन हेठां अची पीरसन चिबाटजी फौत थी वियो आहे। खोटाई दौरान पीरसन ॻोठाणो रमज़ान चौकियो थॾे ते फौत थी वियो आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जुंगशाही वेझो वाटर सप्लाई स्कीम जी खोटाई दौरान क्रेन हेठां अची पीरसन चिबाटजी फौत थी वियो आहे। जॾहिं त खोटाई दौरान पीरसन ॻोठाणो रमज़ान चौकियो थॾे ते फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बुरोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ठटे जे कोस्तानी इलाइक़े जुंगशाही जे भरिसां चारी वारे ॻोठ में, जिते हिकु ॻोठाणो पीरसन जेको ॿुधायो वञे थो त ॻोठ जे ॿाहिरां वेठल हो। उते जेका वाटर सप्लाई जी स्कीम जे हवाले सां खोटाई करण लाइ क्रेन मशीन वियल हुई। उन ड्राइवर जी लापरवाही सबबि उनजी रिवर्स करण दौरान ॻोठ जे अॻियां जेको आहे गर्मी उस ते वेठल जेको आहे पीरसन जेको शख़्स आहे रमज़ान जोखियो, उहो जेको आहे उनजे हेठां चिबाटजी फौत थी वियो, जंहिंजो लाश जेको आहे सिविल अस्पताल ठटो पहुचाए पोस्टमार्टम करण खां पोइ ज़रूरी कार्रवाई खां पोइ ॻोठाणा पंहिंजे वारस पंहिंजे ॻोठ खणाए विया आहिनि। जॾहिं त पुलिस जेको आहे क्रेन ड्राइवर आहे सद्दाम पठान, उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो जुंगशाही जे भरिसां चारी वारे ॻोठ इलाइक़े में पेश आयो आहे, जिते हिकु जेको आहे पीरसन शख़्स रमज़ान जोखियो खे क्रेन जेको आहे चिबाटे तड़े ते मारे छॾियो आहे। जी महबूब बुरोही, तफ़सील लाइ वॾी महिरबानी। जिना